नाज़रीन, आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾिहाड़े जे सिलसिले में लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में सकाफ़ती रंग निखरी पिया। तफ़सील लाइ ॾिसूं था जामशोरे मां अली मुराद चांडियो जी हीअ रिपोर्ट। जामशोरे जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वियो। डेंटल शोबे वारे चौक खां सवें शागिर्द ॼाणियूं ऐं शागिर्द सकाफ़ती वेस ओढ़े क़ौमी गीतनि जी झुमरियूं हणंदे रैली जी सूरत में मेन कैंपस पहुता, जिते अलामती शादी जूं रस्मूं अदा कयूं वयूं। बलोच, पठान, पंजाबी ऐं परॾेही शागिर्द भी सिंधी सकाफ़ती वेस पहिरे सिंधी गीतनि ते झुमरियूं हणंदे नज़र आया। असां डिफरेंट सूबे सां हुआसीं, डिफरेंट कल्चर सां हुआसीं, पर असांजो जेको मक़सदु हो सिर्फ़ु इहो हो त असां सभु गॾु आहियूं, एकता माना हिकु। सिर्फ़ु सिंध सां न बल्कि पूरे पाकिस्तान जी चारे सूबनि जी सकाफ़त जेको सो कल्चरल जेको सो टेबलो पेश कया विया। घोट कुंवार जो सिंधी जेको सो कल्चर जे हिसाब सां उन्हनि जो रस्मूं मल्हाया वियूं। अहिड़ा प्रोग्राम जेको सो पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ हर साल थींदा रहनि। सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। इन जे थ्रू असीं इहो पैगाम ॾियण था चाहियूं कि असीं न सिर्फ़ु इंसानी ख़िदमत करे रहिया आहियूं, पर पंहिंजी सकाफ़त सां खे बि प्रमोट करे रहिया आहियूं। ऐं हिते असीं रुगो सिंध जी सकाफ़त न बल्कि सिंध, पंजाब, सरहद, बलोचिस्तान सभिनीनि सूबनि खे गॾु खणी हलिया आहियूं। सभी सिंध दोस्तनि खे इहो चवंदुमि त बराए महिरबानी पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो। उहा क़ौम तबाह थी वेंदी आहे जिन नौजवान पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी सुञाण विसारे वेंदा आहिनि। तंहिं करे लिहाज़ा चवां, जिथे बि आहियो, दुनिया जी कहिड़ी कुंड कुछ में आहियो, फॉरेन में आहियो, पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयो। जिए सिंध सदा जिए। ऐं असां इन में पंहिंजे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जी कोशिशि कई आहे। असां चवंदा असांजी सिंध जी सकाफ़त सॼी दुनिया में उजागर थिए। इन जे करे असां वधि खां वधि कोशिशि कई आहे त असां पंहिंजी धरती माउ जी सकाफ़त खे उजागर कयूं। आख़िर में मां हिकिड़ो शेर चवंदुसि, न तारा खपनि था, न की चंड घुरिजे, न यूरोप न एशिया, न को खंड घुरिजे, तोखे तुंहिंजी जन्नत ख़ुदा शाल बख़्शे, मूंखे बसि रिबाई मुंहिंजी सिंध घुरिजे। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे शागिर्दनि इन अज़म खे वरजायो त तइलीम पिराइण सां गॾोगॾु सिंधी सकाफ़त खे उजागर करण लाइ 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो वेंदो। अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी, जामशोरो।